माथेलो मूमल जी माड़ी जे भिटाई चौक ते सलीम बोज़दार, अली हसन मंगी, ज़फ़र मंगी, यूनुस भुट्टो, मनान बोज़दार ऐं मोहम्मद दीन जी अगवाणी में तालका अस्पताल घोटकी जे एमएमएस अरबाब मलिक ख़िलाफ़ एहतिजाज करे अरबाब मलिक हटायो, सिविल अस्पताल घोटकी के बचायो जा नारा हंया विया। अगवाणनि एमएमएस घोटकी ते न्याणी उल्फत मलिक लाइ एम्बुलेंस न ॾियण, सहाफ़ियुनि सां बदतमीज़ी करण जो इल्ज़ाम हणंदे फौरी तौर एमएमएस खे हटाइण जो मुतालबो कंदे वधीक चयो त ज़िले जे केटीएन जे मशहूर मारूफ सहाफ़ी अलावरायो बोज़दार मथां जेको हिकिड़ो नाअहल एमएस ॾमिरजी पियो, पर हू नासूम जो कातिल आहे। असां चऊं था घोटकी ज़िले जे एसएसपी खां मुतालबो कयूं था त अरबाब मलिक ते कानून एड 302 जो क़तल केस मुक़दमो दाख़िल करे सहाफ़ियुनि खे बि मुतमिन कयो वञे ऐं उन गुंडे ख़िलाफ़ एमएस आहे जेको नाअहल एमएस आहे अरबाब मलिक, जेको गोरियूं दवायूं असां ग़रीबनि जूं खपाए करे हिकिड़ो मेरिट ते एमएस न थियो आहे, हू रिश्वत भरे करे इन सीट ते आयो आहे। मां हिन जेके नंढड़ी जा कातिल आहिनि, मां उन्हनि ख़िलाफ़ सख़्त लफ़्ज़नि में मुज़ाहिमत करियां थो त हीअ जेका नंढड़ी उल्फत जी जेका क़तल यानी असां चऊं था उनजी मौत न, पर डॉक्टरनि जी ग़फ़लत ऐं उन्हनि जी लापरवाही ऐं उन्हनि जे हिकु नाम निहाद यूनियन जे तरफ़ां जेका क़तल कयो विया, असां उनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। उनखां अलावा असां आला अख़्तरनि ऐं ॿियनि अमलदारनि DHO घोटकी, DC घोटकी ऐं ॿियनि खां मुतालबो करियूं था त इन शइ जी जांच करे अब इन्हनि डॉक्टरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई की वई ऐं उनखां अलावा असीं उन गुंडा डॉक्टरनि एमएस घोटकी जे उन किरदार ऐं उन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। जेके सहाफ़ी दोस्त हुते कवरेज लाइ विया आहिनि, उनजे ख़िलाफ़ हू हिकु पंहिंजा नाम निहाद ऐं पंहिंजा जेके आहिनि वाठा वठी करे सोशल मीडिया ऐं ॿियनि ते उन्हनि जी किरदार कशी करे थो, उन्हनि जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। त कुझु ॾींहं अॻु में मासूम नींगरी जेका उल्फत मलिक आहे, उनखे साह जे तकलीफ़ सबबि सिविल अस्पताल घोटकी में दाख़िल कयो वियो। बजाए उनजे इलाज करण जे लाइ उनखे हिकिड़ो लेटर ॾिनो वियो उनजे वारसनि खे त हिनखे तव्हां हितां रेफर कयो ॿी अस्पताल में। उहा नींगरी उते ई दम ॾेई वई, उनजी इलाज ई न कयो वियो। उहे एमएस ऐं उनजा सहूलियतकार डॉक्टर जेके आहिनि ऐं उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई करण बजाए अञा बि जेके सहाफ़ी दोस्त आहिनि उन्हनि जी किरदार कशी कई पई वञे। असां उन शइ जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असां आला अख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त उन एमएस खे राशि करप्ट एमएस ख़िलाफ़ु जांच कई वञे ऐं मासूम न्याणी उल्फत मलिक जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। हॉस्पिटल घोटकी में उल्फत मलिक के फोत थियण खां बाद में एमएस जी जेकी गुंडागर्दगी वधी वई आहे, असां सिंधी अदबी संगत माथेलो मूमल जी माड़ी जे तरफ़ां उनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं ॿार घोटकी जे सहाफ़ियुनि जी जेकी हिन वक़्तु कुर्दार कशी कई पई वञे उनजी बि असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां आला अमलदारनि खां इहो मुतालबो कयूं था त हिन करप्ट ऐं राशि अमलदार जे मुबैना तौर ते केतिरियूं करप्शनूं कयूं आहिनि, उनखे जेको वाइको कयो वञे ऐं उनखे अंजाम ते पहुचायो। एमएस घोटकी आहे इहो नंढड़ी उल्फत मलिक जो कातिल आहे। हे कुझु ॾींहं पहिरियां जेको मसइलो थियो हुयो त उन्हनि जे सिविल हॉस्पिटल जी डॉक्टरी कयो त हिनखे थोरी तौरु रेफर कयो वञे सखर हॉस्पिटल। उन ते हुनजो मूं वटि एम्बुलेंस में मां ग़रीब आहियां, पैसा न आहिनि, मां एम्बुलेंस किथां करायां? त हुन एमएस खे चयो एमएस जो ख़ुदि ज़ाती हिननि जो इख़्तिलाफ़ हुजण जे करे हुनजी जेकी रूबी सेंटर आहे जंहिं ते हे सिविल हॉस्पिटल जी दवायूं बि ॾींदो आहे, उन्हनि जे ज़ाती मामलनि जे करे हिन एम्बुलेंस बि न ॾिनी ऐं उत्तर में नंढड़ी उल्फत जो जेको मड़ पियो उनजे लाइ बि एम्बुलेंस न ॾिनी।